जेका शइ तोखे खपे उनखे 100% हासिल करण जो अॼु तोखे कामयाब तजुर्बो ॿुधाए रहियो आहियां। अॼु जी हिन कुझु टिप्स खे फॉलो ज़रूर कजांइ, तुंहिंजी लाइफ ई चेंज थी वेंदी। तूं जहिड़ी बि ज़िंदगी जीअण चाहीं थो ओड़ी एक्टिंग शुरू कर। दोस्त, अॼु जी ही मुंहिंजी मोटिवेशन तमामु घणी मुख़्तलिफ़ आहे, छो जो अॼु मां जेको तोखे ॿुधाए रहियो आहियां गुज़िरियल तमामु वीडियोज़ जे ही बिल्कुलु बरअक्स आहे। छो जो अॼु जूं ही ॻाल्हियूं कुझु कोड़ियूं ज़रूर हूंदियूं, मगर इन्हनि में 100% सच्चाई मौजूदु आहे। तूं पंहिंजे ज़हन खे सबकॉन्शियस माइंड में रखी करे अॼु जूं मुंहिंजूं ॻाल्हियूं गौर सां ॿुधजांइ। दोस्त, तूं फिल्मूं त ज़रूर ॾिसंदो हूंदो, उन्हनि फिल्मनि में काफ़ी जायुनि ते अमीर माण्हुनि जी ज़िंदगी ॾेखारी वेंदी आहे। अमीर माण्हू कीअं उथंदा वेहंदा आहिनि, उन्हनि जी रहणी करणी, गुफ़्तगू जो अंदाज़ तूं बि पाण ते अप्लाई कंदो अच। उहे तमामु टिप्स पंहिंजी ज़िंदगी ते अप्लाई कंदो अच जेकी तूं उन्हनि फिल्मनि में ॾिसंदो आहीं। ईअं कंदे कंदे वक़्तु गुज़रंदो वेंदो ऐं पोइ तूं उन्हनि शयुनि जो एक्सपर्ट थी वेंदे। जहिड़ी ज़िंदगी तूं गुज़ारणु चाहीं थो उनखे रोज़ पननि ते लिखंदो रह, उनखे रोज़ हिकिड़ी डायरी खण ऐं पंहिंजी ज़िंदगी जे लाइफ स्टाइल खे लिखंदो रह। तुंहिंजी सोच हिकु ॿिज जो कमु कंदी आहे ऐं तुंहिंजो ज़हन ज़मीन जो कमु कंदो आहे। इन ज़मीन में जहिड़ो ॿिज पोखींदे ओड़ो फसल तोखे रिटर्न में मिलंदो रहंदो। डेली पंहिंजे ज़हन जी ज़मीन में उहो ॿिज पोखींदो रह जेको तोखे ड्रीम पूरा थियण जी सूरत में मिले। मुंहिंजी हिकु ॻाल्हि यादि रखजांइ, जंहिं शइ जी तूं प्रैक्टिस हर रोज़ कंदो रहीं थो, उन हुनर जो, उन अंदाज़ जो, उन गुफ़्तगू जो तूं हिकु ॾींहुं बेताज बादशाह तो थी वञी। हर रोज़ तुंहिंजी प्रैक्टिस तुंहिंजी स्ट्रेंथ खे वधाईंदी रहंदी आहे ऐं पोइ हिकु ॾींहुं तूं हिकु वॾो सीनियर इंसान थी वेंदो आहीं। यादि रख, गिव अप करण वारा माण्हू कॾहिं बि पंहिंजा ख्वाब पूरा न आहिनि करे सघंदा। जेके कॉन्सिस्ट रहंदा आहिनि उहे ई मंज़िलनि खे हासिल कंदा आहिनि। नेपोलियन भी काफ़ी दफ़ा फेल थियो, मगर उन जी ज़िद ही हिकिड़े ॾींहुं उन जी कामयाबी जो सबबु बणी। तूं डटिजी त रह, पोइ ॾिस कीअं तुंहिंजी मंज़िल तोखे अची मिले थी। दोस्तो, मां आहियां सैयद अली वकार ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सैयद अली वकार ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तो, अहिड़ियूं वीडियोज़ ॾिसण जे लाइ तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब करे रखो। इंशाअल्लाह मुस्तक़बिल में ही चैनल तव्हां जे लाइ हिकु बहितरीन चैनल साबित थींदो। मुंहिंजूं तमामु नेक तमन्नाऊं ऐं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि।